इमाम साहब जे ज़माने में ज़ाल ऐं मुड़स गॾु वेठा आहिनि। तवज्जो आहे? ॿुधो, ज़ाल मुड़स घर में वेठा आहिनि। न्यापो खणी हिकिड़ो माण्हू आयो, माई खे चई त ॻाल्हि ॿुधी थी, तुंहिंजो पीउ सख़्तु बीमार आहे, तुंहिंजो पीउ सख़्तु बीमार आहे, सकरात में मरण ते आहे। माई जो ॿुधो अबो बीमार आहे, टप ॾेई बुरको वञी खई। मुड़स चयो काॾे? चई अबो बीमार आहे, अबे जे घर थी वञा। मुड़स चयो जे पीउ जे घर वञे त तलाक थी। छा चईसि? पीउ जे घर वञे त कावड़ी लोड़ी। अॼुकल्ह असां बोल वञण फतवाऊं ईंदियूं आहिनि, साईं फलाणे कावड़ में तलाक ॾिनी आहे, अबा ख़ुशीअ में तलाक ईंदी आहे। ॾाढे ॻाल्हायो, ज़ाल मुड़स ख़ुशि हुजनि तलाक ईंदी। हे मिड़ई बोल खे बेवकूफ़ न सही, तलाक आहे पर कावड़ में तलाक ईंदी, कावड़ में जॾहिं ज़ाल मुड़स न ठहंदा हाओ न सही, पोइ त तलाक ॾींदा न, पोइ बहाना छो बणाईंदा हो? मिड़ई चओ था त आहे त हराम पर मुले खां हलाल करायो। कंहिंखो हिलाल करायो? मुलो मिड़े हिलाल करे ॾे त अल्लाह बल्ला बर गर्दन मुला, सुभाणे क़यामत में मुलो पादर खाए त मोला न आओ कई, असां त कान कई। अटकलू न कयो, मौलवी भी समझन था त जे ॻाल्हि खे। बाबा कावड़ में ही तो तलाक ईंदी आहे न सही। हुन बि छा चयो जे पीउ जे घर वई त, ॾाढे चयो पीउ जे घर वई त, चओ कंहिंजे घर वई? पीउ जे घर वई त तलाक। माई वेही मजबूर थी वेही रही। अध कलाक गुज़रियो, ॿियो माण्हू डोड़ंदो, माई मुड़स पीउ तो वारो मरी। अगारो छा हो? बीमार। मुड़स धमकी ॾींदी तलाक। वेही रही जो ॿुधई त अबो मरी वियो त मल माई वठी सिधी पीउ जे घर वई। पीउ जे लाश ते शरीक थी। 2-3 ॾियारा गुज़रिया, फतवा मोलवन मटाई। मुलन फतवा ॾिनी कहिड़ी त माई हराम, तलाक पइजी वई। पीउ जे घर वई न, समझो था लाड़के वारा समझदार आयो था, त वॾा होशियार माण्हू आयो, समझो था? पीउ जे घर वई, हाओ तलाक पइजी वई। हुन मौलवी सभिनि फतवा ॾिनी, वॾी कागल लिखी बाबा माईअ खे तलाक। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खे ख़बर पई, इमाम साहब फरमाइनि था मां वटि अचो, तलाक कान्हे। तलाक कान्हे। माण्हू बिगड़ी पिया, मौलवी बिगड़ी पिया। छा थो इमाम साहब चवे? वफ़द करे आया, छा था चओ? शर्त आहे मुड़स जे थो चवे पीउ जे घर वेंदी तलाक पइजी वेंदी। हाणे माई पीउ जे घर वई आहे, तलाक पइजी वई। इमाम साहब फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो, पहिरीं जमल हुनखे ॿुधायो त पीउ बीमार आहे, हुनखे मुड़स चयो पीउ जे घर वेंदी त तोखे तलाक आहे। उन महिल वई? चए न, उन महिल कान वई। का महिल वई? जमल पीउ मरी वियो। इमाम साहब फरमाइनि था पीउ मरी वियो त पीउ जो घर में वास्तो कोन्हे को। हाणे पीउ जी धी आहे, ओ खुद धीउ जो भी घर आहे। माई पंहिंजे घर वई आहे, पीउ जे घर कान वई। जेका पंहिंजे घर वेंदी तलाक कान पवंदी। जिंदाबाद। इहो मसइलो सम्झ में आयो न? मुंहिंजो घर एसी ताईं, मुंहिंजो घर आहे जेसी ताईं मां जेरो आहियां। मुंहिंजो घर एसी ताईं मौजूद आहे जेसी ताईं मां जेरो आहियां, पर जे मां मरी वञा त मुंहिंजे पुटनि जो, मुंहिंजे धीउनि जो आओ न सही। इमाम साहब फरमाइनि था जमल बीमारी जो ॿुधई तमल कान वई, वेही रही। जमल पीउ जे मौत जो ॿुधई तमल वई आहे। पीउ मरी वियो, हाणे पीउ जी मिल्कियत आहे कान का। पीउ जे मिल्कियत में पुट भी वारिस आहे, धीअ भी वारिस आहे। उहा माई पंहिंजे घर वई आहे, पीउ जे घर कान वई आहे, त तलाक कान पई। सभिनि मौलवियुनि चयो हा साईं, असां ग़लती ते वाकई तो इमाम आज़म, वॾे खां वॾो इमाम आज़म। ओ मुसलमानो, असांजो रसूल भी आज़म, असांजो इमाम भी आज़म, असांजो गौसल भी आज़म।
असा के खुदा ताला सब अजमत नसीब कयो गौसल आजम पीरान पीर वो भी असा जो गौसे आजम असा जो इमाम आजम अबू हनीफो वो भी आजम एड़े तरीके से असा जो रसूल करीमा वो भी असा जो रसूल आजम खुदा ताला जे जात बरकत असा के प्यारो प्यारो इमाम नसीब कयो तो के भी हिकड़ी इमाम साहब जी गाल बुधाया दरूद पढ़ंदो ईमान ताजो कंदो अल्लाह अब आप ॿुधंदव न सुभान अल्लाह इमाम साहब जो मुझे दिमाग में एतिरियूं ॻाल्हियूं अची वियूं हज़ारनि जे तादाद में इहे घणे सम्झो त ॻाल्हियूं चवनि पियूं त मूंखे ॿुधाए वो पंहिंजे मूंखे ॿुधाए वो जे मूंखे ॿुधाए कहिड़ी कहिड़ी तोखे ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हिकिड़े शख़्स कसम खयो छा खई अदा जेकॾहिं मां एड़ी इबादत कया जो उन इबादत में रूह जमीन ते मासा को भी भाई वार न हो एड़ी इबादत जो रूह जमीन वारन जे इबादत का भली मशरक का मगरब ताईं शिमाल का जुनूब ताईं एड़ी इबादत जो को भी न करे सके न हिंदुस्तान वारो न ईरान वारो न अफगानिस्तान वारो न लाहौर वारो न मक्के वारो न मदीने वारो को भी एड़ी इबादत न करे सके सभिनि खां मुंहिंजी इबादत निराली हुजे जेकॾहिं मां एड़ी न करे सघयुसि त मुंहिंजे ज़ाल खे तलाक एड़ी इबादत न करे सघयुसि त मुंहिंजे ज़ाल खे चई त वेठो अची फाथो नफल पढ़ा त ॿिया भी पढ़ंदा रोज़ा रखा त ॿिया भी रखंदा क़ुरान पढ़ा त ॿिया भी पढ़ंदा हाओ या न हिन शर्त कहिड़ो का अहिड़ी इबादत जो ॿियो को हाणे ज़ाल पई वञेसि अची फाथो मौलविन ॾे वियो हर को चवे तलाक पइजी वेंदई बचंदई कोन हलदे हलदे रुलदे हिकिड़ो माण्हू थो चवे तुंहिंजो मसइलो हल कोन थींदो जे मसइलो हल थींदो त इमाम आज़म अबू हनीफे वटि थींदो हलियो वञ कूफे जे मदरसे में इमाम साहब जे कदमनि ते वञी पओ उनखे अर्ज़ कर तुंहिंजो मसइलो हल कंदो इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मसइलो ॿुधाई पाण फरमाइनि था का वॾी ॻाल्हि कान्हे का 5 मिंट जो कमु आहे तुंहिंजो कमु थी वेंदो आसमान किरी पियो पर फरमाइनि था आसमान मुलन ते किरियो असां ते कोन किरियो इनखे बेसमझ फतवाऊं था ॾियनि पिया हाणे हीअं कयो छा कयो क़िबला तो छा चयो आहे जे मां चयो आहे त अहिड़ी इबादत जो रूह ज़मीन जो को बि माण्हू उन में भाईवार न हुजे बस मूं अकेले जी हुजे नफल में नफल पढ़ण वारा कुरान में कुरान पढ़ण वारा बे हर कम में हूंदा इमाम साहब फरमाइनि था आसान तरीक़ो आ मां हाकिम खे चवां थो काबो खाली कराए बैतुल्लाह मां माण्हू कढी छॾे तूं रूह ज़मीन ते काबो हिकिड़ो ॾिसंदे ॿियो आहे कोन तंहिंजे करे अकेलो तूं तवाफ़ कर तोसां को भाईवार कोन हूंदो तुंहिंजे ज़ाल खे तलाक कान पवंदी जो शर्त पूरो थी वेंदो एड़ी इबादत कंदे जो को भी तोसां भाईवार कोने को काबो खाली करायो वयो आ अकेले के तवाफ करायो वयो आ को भी हिन सां भाईवार कोने इमाम साहब फरमाए तो शर्त लभियो ज़ालत वारी बची वई उन जा अदा इहो असां जो इमाम अबू हनीफो जेके मोहम्मद करीम जो हज़ारे हदीसूं याद हो चवंदो हो जेकॾहिं मुंहिंजो कौल तव्हां ॾिसो ऐं मुक़ाबले में हुजूर जी हदीस अचे त मुंहिंजो कौल भित ते हणी छॾिजो पर मुंहिंजे रसूल जे हदीस खे अहमियत ॾिजो जो सभिनी खां वधीक मुंहिंजे मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान आहे दुआ कर असां तव्हां खे ख़ुदा ताला सचो हनफी बनाए इमाम आज़म जो उम्मती इमाम आज़म जो मुरीद बनाए रसूलुल्लाह जो उम्मती बनाए इमाम आज़म जो मुक़ल्लिद बनाए इमाम आज़म जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए इमाम साहब रहमतुल्लाह अलैह के अल्लाह पाक जल जलालु मनवालु सन 80 हिजरी में दुनिया में आंदो आ तेरी महबूब पाक जे हिजरत के 80 साल गुजरी विया सन 80 हिजरी में जाओ आ 150 हिजरी में इमाम साहब वफात कई आ अल्लाह ताला शल एड़े प्यारे बुजुर्ग जी क़यामत में असा के दामन नसीब फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।
व आखिर दावाना